जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॼाई मंगा, रीह थंभे रीह थूणिए, तूं छप्पर तूं छां, कुॼाड़ो कहाँ, तोखे मालूम सभ का। अस्सलाम अलैकुम। अॼु ईद जे ॾींहं ते सॼे सथ खे जीअ में जायूं, ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ तमामु आलम इस्लाम खे ईद जूं अणगणियूं वाधायूं। ही प्रोग्राम साण करे पंहिंजी संगत सां गॾु अव्हांजे आॾो हाज़िर थिया आहियूं। असांजे वॾड़नि जूं ओताकूं हूंदियूं हुयूं, उन ओताकनि में कचहरियूं कुर्ब कचहरियूं थींदियूं हुयूं, मेला मलाखड़ा थींदा हुआ, रांदियूं थींदियूं हुयूं। अॼुकल्ह ॾिसूं था त सभु को मोबाइल में लॻो पियो आहे, पर मोबाइल बि सां गॾु पंहिंजे वॾड़नि सां वेही कचहरियूं कजनि, रस रिहाणियूं कजनि, ओताकनि में वेहिजे, उतां बि कुझु वॾड़नि खां पेराइजे, जीअं त ओताक वञ उन्हनि जे जेके आकिल चवनी ईंदो कर, ॾोर गुझारत ॾाह पवारी, ॾिठ पिरोली ॾींदो कर, मणे मिसरियूं मलूक चए, तूं वटन खणी वेंदो कर, सभु विरहाए संगत में हिकु नेकी पाण सां नींदो कर, पोइ थधो घड़ो थींदो कर, त ओतिन तोखे अदब सां। अॼु तमामु सिंध जा ॾाहा ॾात धणी सुगड़ मूंसां गॾु आहिनि। हेॾां मुंहिंजे साॼे खां वेठो आहे फ़क़ीर इमदाद हुसैन खुश्क साहब। इमदाद साईं कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। खुश ख़ैर ॾियो ख़बर भला गोश्त वोश्त खाधो? छा कुर्बानी कई, छाजी हिसो विधो या ॿकर ॿकर अलॻि कयो? थोरा मोलाई मुड़सायूं पाण हिसो न विझी सघियासीं, बाक़ी ॿियनि ग़रीबनि खे ॾाढो ग़रीबनि मुंहिंजो मिलियो। वाह वाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। बिस्मिल्लाह। इमदाद साईं, तव्हांजे भर में असांजो सुहिणो सुगड़ वेठो आहे मोहतरम जनाब मुमताज़ अली सयाल। मुमताज़ साईं कहिड़ा हाल आहिनि? हाल भला आहिनि, बिल्कुलु साईं। तव्हां ख़ुशि आहियो? दुआऊं कुर्ब। तव्हां बि गोश्त वोश्त खाधा? बिल्कुलु, गोश्त ॾाढा सुठा मिलिया, पाड़े मूं संगत मूं ॾाढो गोश्त सुठो खाधोसीं। माशाअल्लाह माशाअल्लाह। तव्हांजा कुर्ब थोरा जो हिन कुर्ब जी कचहरी में तव्हां कुर्ब जा कदम भरे आया, तव्हांखे जीअ में जायूं, तव्हांखे भलीकार जो बैत अर्ज़ आहे त आया अंगण अॼु अजीब सजण करे सतारी, अजीबन आए अहमन चए थी बेहद बहारी, ख़ुशियूं मूंखे खोड़ थियूं ऐं हर तरफ़ गुल गुलज़ारी, आहे रात कारी पर थी चांडराण वैया चांडियो चए, थी चांडराण वैया चांडियो चए। मुंहिंजे खाॿे खां सिंध जा भलोड़ सुगड़ वेठा आहिनि, उन्हनि जो बि तारुफ़ कराईंदा हलूं। जीअं त असांजे हितां पासे में वेठो आहे मोहतरम जनाब अली नवाज़ खान लंजवानी साहब। फ़क़ीर साईं कहिड़ा हाल आहिनि? सफ़ा टाटायूं अमन। ॾियो ख़बर भला कुर्बानी जो गोश्त पाण का कुर्बानी कई या मिलियो या पाड़े ओड़े खे ॾिनो या खणी वरी फ्रिज भरे रखियो? इहो राज़ कोन ॿुधाईंदासीं। हाओ ॻाल्हि इहा आहे त कुर्बानी जी पाण वटि अंब लांदा आहिनि या अहिड़ा के ॿिया मेवा लांदा आहिनि, पोइ रूह चवंदो आहे त यार इहो मेवो खाइजे। हक़ीक़त पुछो त उस्ताद, जॾहिं कुर्बानी जो टाइम थो अचे त ईअं सम्झ त जिस्म जे लूं लूं खां हिकिड़ी ख़ुशबू पैदा थी थिए त यार कुर्बानी जो गोश्त अहिड़ो को हिकिड़ी मेवात आहे कुदरत जे तरफ़ां, उहा जेसी पंहिंजो हुजे या वठी खाऊं, पर एॾी तलब थींदी आहे जो दिलि चवंदी आहे भले घणी मना डॉक्टरनि जी थियल हुजे, पर चवंदासीं कुझु न कुझु ज़रूरु खायूं। सो कुर्बानी जो गोश्त जेको वॾी नेमत आहे, ऐं अलाह साईं हर कंहिंखे नसीब करे। जी जी फ़क़ीर साईं, ॾिसो न त ही कुर्बानी हूं ॾिस घणो को इंसान गोश्त खाईंदो आहे त उहो बदहाज़मी या उन मां घणियूं कुझु बीमारियूं थी पवंदियूं आहिनि, पर ही कुर्बानी वारो गोश्त जेको आहे सो अहिड़ो शफ़ा जो आहे, जेतिरो बि खाए त उहो माना हज़म बि थी वञे थो ऐं सुकून सां माण्हू खाए बि थो, बीमार बि नथो थिए। ऐं अव्हांजे पासे में फ़क़ीर अली नवाज़ तमामु सिंध जो भलोड़ सुगड़ ॾाहो ॾाढणी सुगड़ वेठो आहे दीदार अली भट्टी। दीदार साईं कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह अहमद अली, सभु ख़ैर आहिनि। अमी ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे? मालिक जा करम आहिनि।
मालिक ख़ुशि रखे सदाईं भलायूं हुजनि। अॼु फ़क़ीर दीदार अव्हां खां ई शुरू कयूं था, छा था ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा साईं, जीअं त अॼु ईद जो ॾींहुं आहे वाह वाह, त शेर था अर्ज़ु कयूं त तेॾे हुस्न जमाल दा ख़ैर सदा, वाह तेॾे इश्क वाले दा ख़ैर होवे। वाह, तेॾे हुस्न जमाल दा ख़ैर सदा, तेॾे इश्क वाले दा ख़ैर होवे। इहो कुर्ब जमाल विसाल वाला, वाह। तेॾे सिक वाले दा ख़ैर होवे। वाह सही वाह, करे मुहड़ मलीर दे आंदे हिन, इने पंध प्यादे दा ख़ैर होवे। ओ जिंदी बाग बली उंदा भाग खुलिया, तेरे कद में चुमण दा ख़ैर होवे। वाह ए सही वाह। जेड़े देखन बस तेकू देखन, हक नजर अदा दा ख़ैर होवे। मिस्कीन मोहताज आ झोली झली, साईं खैरात मोहब्बत दा ख़ैर होवे। वाह। खैरात मोहब्बत ख़ैर होवे। अरस जे मुंहिंजा साईं त तेरे दर ते रहण दी लाइक नहम, वाह साईं वाह, सद कर मतनी कोल कीता। सुभान अल्लाह, काई चीज खरीद होवे हिक वारी, तैं वल वल सानू खरीद कीता। ए निस्बत ना निर्वार कीती, जग आलम विच इजहार कीता। मिस्कीन दा सीना है सेज तेरी, मेरे अखियां ते होवे साईं कदम तेरा। सुभान अल्लाह, तेरे दर ते रहण दी मजाल नहीं, ओ जेको रहण देवे ओई रहंदा है। लख ॾोह हज़ारे ऐबेना, तब्दील अयान ओ सोहंदा है। जिने कोई न देखे, जिन्हू कोई न लेखे, उन्हें मतनी तू चा देखी। वाह विच दो जग दे ओ ता ठहंदा है। मिस्कीन मोहताज प्या, मिस्कीन मोहताज आ झोली झली, प्या खैरात मोहब्बत मंगदा है। प्या खैरात मोहब्बत सुभान अल्लाह, मंगदा है। वाह, वाह, सही पर वाह। मुख महताब कनू है ज्यादा, सू भरे सरवरता। चीन जबी है जानब वाली, लुटिया ताब उल मरता। अबरू हिलाल ते ऐन उदगर, मोब मिने मुनवरता। उल्फ उलक जे देखे जेंदम, त बेशक थी वे बरता। ओ लब लाल गुलाबी लाला तू, ए शफक भी शफ करता। वाह। अल अदनी दुर तू, दशन ज्यादा अंत नहीं अनवरता। ज़ैब ज़लक दा जोरी लुटे, क्या होवस दिल पथरता। गल नरगिस नसरीन तू आला, ए भौर कभेरे भिरता। खुद चंचल चाल किबी थीवे, ओ हले प्यारा जद पर वरता। गुरगान भी भुल गुजरान वने, जे पावस दो दिल बरदा। बस मैं बुखा दीदार भटी हाँ, होत दे हिक नजरदा। मैं बुखा दीदार भटी हाँ, होत दे हिक नजर। वाह वाह वाह, सही सही वाह, वाह दीदार साईं वाह। जॾहिं दीद पई वञे दफ़्तर ते, दीदार साईं, सुभान अल्लाह। जॾहिं दीद पई वञे दफ़्तर ते, साह सुक गया फिफड़ फड़कन पे। हाय जड़ा सवाल पुछन ए क्या की तई, को जवाब नहीं लिंग थड़कन पे। ॾींहं रात दे फिकरात लगी, बुके बाहे बली जेरे जरकन पे। एड़े साईं सद जॾहिं कॉल किते, मिस्कीन ॾिठम पीछे मुरकन सुभान पे। अल्लाह, मिस्कीन सुभान ॾिठम पीछे मुरकन पे। दीदार साईं, अव्हां जे भर में तमाम सिंध जो भलोड़ सुगड़ ॾाहो ॾाधणी सुगड़ फ़कीर अली नवाज़ वेठो आहे। हाणे फ़कीर अली नवाज़ खे अर्ज़ कंदासीं त हू पंहिंजा जलवा ऐं जोहर ॾिसो छा थो ॾेखारे। हा साईं, हिन ईद जे मौक़े ते बैत कोई ॿधी जो, को कुर्ब जो, को गॾजण जो ॾिजे। सो बुखारी तो चए त टुटी टुटी जुड़ी त ॾिस, वाह टुटी टुटी जुड़ी त ॾिस। ज़िंदगी दे मुड़ी त ॾिस, हज़ार लख किरोड़ छॾ, वाह ओ बणजी कॾहिं ॿुड़ी त ॾिस। विढ़ण में छाहे रखियो, ओ अना छॾे मुड़ी त ॾिस। ओ अना वाह, छॾे वाह, वाह, मुड़ी फ़कीर त ॾिस। साईं न तुंहिंजा थियासूं न पंहिंजा थियासूं। बुखारी थो चए त न तुंहिंजा थियासूं न पंहिंजा थियासूं, अकेला हुआसूं अकेला रहियासूं। इबादत जो जॾहिं दिलि में ख़्यालु आयो, इबादत जो जॾहिं दिलि में ख़्यालु आयो, वठी नाव तुंहिंजो मथे हथ खयासीं। अकेला हुआसीं अकेला रहियासीं,
न तुंहिंजा थियासीं न पंहिंजा थियासीं वाह वाह असां जूं निगाहूं तव्हां में हुयूं असां जूं निगाहूं तव्हां में हुयूं पर तव्हां जे नज़रनि में काथे हुआसीं वाह अकेला हुआसीं अकेला रहियासीं न तुंहिंजा थियासीं न पंहिंजा थियासीं एॾो उदास छो बुखारी रही थो वाह सही वाह एॾो उदास छो बुखारी रही थो असां त तुंहिंजी रज़ा ते राज़ी रहियासीं अकेला हुआसीं अकेला रहियासीं न तुंहिंजा थियासीं न पंहिंजा थियासीं हे यारी दा मज़ा यार तॾहिं जॾहिं यार जी यार को पक होवे वाह हे यारी दा मज़ा यार तॾहिं जॾहिं यार जी यार को पक होवे कस कसर जी ॻाल्हि नहीं नुक़सान भले चा लख होवे ॿिया कुझु नहीं मंगदा उस्ताद बुखारी रुगा ॾेखण वाली अख होवे रुगा ॾेखण वाली वाह अख सही होवे वाह वाह फ़क़ीर साईं वाह जे तंग होवी साडी ज़ात कनू जे तंग होवी साडी ज़ात कनू दे साफ़ डसा तेरी जान छुटे तक प्यार कितम तेरा मुजरम हाँ दे सख्त सजा तेरी जान छुटे रब तू मंगी दुआ ज़ाया नहीं थींदी मंग देख दुआ तेरी जान छुटे एवें मार न शाकर को किस्तां विच एवें मार न मुरीद को किस्तां विच वो यक मुश्त मुका तेरी जान छुटे वो यक मुश्त मुका तेरी जान छुटे पता यार दी यारी दा इंज लगदा जदू यार नू यार दी खिच होवे इधरों मैं निकला उधरों ओ निकले मुलाकात गली दे विच होवे लगे तीर जुदाई दा सीने विच जख्म दो होवन ते दर्द एक होवे गुलाम फरीदा यारी दा मजा तदांदा जदू लाशा दो होवन ते कबर एक होवे तेरे अदब कानून नहीं अर्ज करेंदा तेरे अदब कानून नहीं अर्ज करेंदा तेरे हुसन दा चोर जरूरा न दिल मेरे वस न दिल तेरे वस दिल लग गई मैं मजबूरा तोड़े टोटे टुकड़े करी तब मैं हाजुर खड़ा हजूरा गुलाम फरीदा थी मशहूर गयो से जग विच केवें आखा मैं बेकसूरा केवें आखा मैं बेकसूरा उस्ताद बुला शाह आखिरी बैत तव्हांजे नज़र कंदासीं उस्ताद बुला शाह तो चए थी इश्क अहिड़ो आहे जो सभिनि खे मारियो छॾे पाण नथो मरे वाह ए इश्क नहीं मरीला जिथां फेरा पाई गया तख्ता चाई गया जे घर अंदर दाखिल थिया ओदा ताक वलाई गया तख्ता चाई गया हर मन बुल्ले शाह जड़े जवाना नू भी कंजरी वांगू नचाई गया तख्ता चाई गया हर मंसूर ते सवार होया खुद खुदा दी खुदाई ते भी लांग वलाई गया तख्ता चाई गया तख्ता वाह चाई फ़क़ीर गया साईं वाह फ़क़ीर साईं तमामु बहितरीन तव्हां ॿुधायो जीअं त असांजे सिंध जे भलोड़ शाइर उस्ताद बुखारी वटि जॾहिं पंहिंजो महबूब आयो ईद जे ॾींहं ते ऐं वरी तकिड़ो वञे पियो त अर्ज़ु कयईंसि त 100 सूर सुणे सां सुहिणा सुभान अल्लाह 100 सूर सुणे सां सुहिणा हाल त सुण ए हिक लोकां इश्क लिकावां लेकिन तैकण कहिड़ी लिक चोॾही दा चंडवीर विछोड़े दी मेकू तेॾी सिक हिकड़ी रात रिणा विच रुलसी जोड़ी जानी टिक साल टिकी उस्ताद तॾहिं बि साह न लसी सिक तॾहिं बि साह न लसी सिक अञा बि अर्ज़ु कयईंसि त तकड़ा आई तकड़ा वेंदई के दम दिलबर टिक दम दम नाल गुज़र वेसी 4 पहर तां टिक चई पहरा विचूं चाह न ढापे जुम्मा छंछर टिक हफ्ते महीने हान भरीसी साल सरासर टिक साल बि सोना सिक न लसी जे तई जीवा ते तई टिक मर भी वञा उस्ताद बुखारी
ताई मशर टिक, ताई मशर टिक। वाह सालो। अचो त वरी नंढड़ी हिकिड़ी साही खणो, वरी साही खां पोइ अवां सां गॾु आहियूं। अस्सलाम वालेकुम। साई खां पोइ वरी वापसि आयासीं। जीअं त लोक अदब जे लातिन मां घणो कुझु ॿुधोसीं, हुनुर, पहाका, बैत, दुरहा, गुझारतूं, पर हाणे दिलि चवे थी त सींगार जी सिंफ़ कान थी आहे। अचो त वरी सींगार ते पंहिंजो माना ॻाल्हायूं ऐं सींगार पढ़ूं, सींगार ॿुधूं। जीअं त असांजे सिंध जो भलोड़ शाइर सुघड़ हुयो, जंहिंखे सींगार जो बादशाह चयो वेंदो आहे, जलाल खत्री। उन खां पोइ वरी इन दौर में काफ़ी सुघड़ माना सींगार लिखंदा रहिया। पोइ वरी असांजे उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो दौर आयो। उस्ताद असांजे जेको आहे सो मिजाज़ी सींगार लिखियो आहे। मिजाज़ी सींगार आहे त हक़ीक़त में हबीबन जे आहे घर बार ते चौकी, सवे सूर्य सिपाही जन दरे दिलदार ते चौकी, हलियो गुलशन जॾहिं जानी लॻी बाज़ार ते चौकी, अजब पर्दो अजीबन जो रुख अनवार ते चौकी, सबा गूंजी हटियो पर्दो ॾिठम सींगार ते चौकी, त कजल कहरी कयो कब्ज़ो अखियुनि जी धार ते चौकी, मिज़क भौरा मथां भिरुन ॾियनि हरवार ते चौकी, कंगी केॾी मचाई आहे रंगी रुखसार ते चौकी, कमन काकुल कया काबू सॼे संसार ते चौकी, बेसर बैनी लॻल लाली लबे में नार ते चौकी, हिन ओल्डर नरम अंगड़ा दस्ते यार ते चौकी, मुबारक पेर पर्दे में ॾिठम पेदार ते चौकी, अजब चौकी अहिड़ी चौकी जो चौकीदार ते चौकी, अजायब रंग अबासिया मना मन ठार ते चौकी, मगर कंहिंजी अञा कान्हे दिले नादार ते चौकी, मलूक महबूब सां मेलो ख्वाबनि ऐं ख़यालनि में ख़ुदा ॼाणे अञा कान्हे पंहिंजे प्यार ते चौकी, पंहिंजे प्यार ते चौकी, पंहिंजे प्यार ते चौकी। इहो हुयो मिजाज़ी सींगार। असां हाणे हलंदासीं सिंध जे भलोड़ सुघड़ ताए धणी सुघड़ मोहतरम जनाब इमदाद अली खुशकरे, उन खे अर्ज़ु कंदासीं त साईं असांखे सींगार जी सिंफ़ मां कुझु ॿुधाइनि। अमन अली साईं सिफ़ाती सिंगार बि हलनि पिया, हाओ 10 सॼा सिंगार 20-21 बि हलनि पिया ऐं काफ़ी सिंगार हलनि पिया। असां तव्हांखे संस्कृत मां हिकु नई ॿोली जो सिंगार ॿुधायूं था। वाह। सिंगार आहे त मदह चवां महबूब मिठे जी, मदह चवां महबूब मिठे जी, सरवर जो सिंगार चवां कद सनोबर खावद कामिल, सरवत शर्मसार चवां, जुल्फ सरासर सिया सुने जा पेची से पेचदार चवां, वाह। अतुर खथूरी खावद आला खूब खुशबूदार चवां, मुश्क खतन जो छाहे अंबर होतन वधवकार चवां, नाफ ततारी नाह बराबर वास वले वतवार चवां, अबरू सैफ ईरानी खावद खानी खमद खमदार चवां, बरख बिजलियूं नाइन बराबर चमकसंदी चमकार चवां, कंहिंखे ताक़त ताब जलन जी तेग निशान तलवार चवां, आऊ खावद आइन अजीब जा जानब जलवेदार चवां, शम्स कमर ॿई शामिल न आहिनि जलवो सो झलकार चवां, गुल गुलाबी गुलटल गुलशन खिलिया आ गुलनि संदी गुलज़ार चवां, दर्दां दारू दिलबर होवे आ रंग ते रुकनदार चवां, चाह जंग जा आशिक कैदी 100,000 चवां, शीरिन गो कलाम करीमन गोड़ संदी गुफ्तार चवां, मूर न थींदी मट अजीबन आ कुंजल जी रफ्तार चवां, हंज हल में हैरान थियो फील फिक्रदार चवां, मुरसल मीर मदीनो मोयो आ घायल घोट 1000 चवां, अर्ज़ इमदाद जो कंदो क़बूल पिरी उहो पगदार चवां, अॻियों सोणो पोयों उम्मत 0 सालार चवां, 1.25 लाख में सरदार मोहम्मद कामिल कलंगीदार चवां, कामिल कलंगीदार चवां। वाह इमदाद साईं वाह। साईं जीअं त असां जो को बि सुघड़ जेकॾहिं कंहिं औरत ते लिखंदो त उन खे चवंदो आहे सींगार गोरी जो।
हिकिड़नि असांजे उस्तादनि गोरी चयो आहे, हिकिड़नि गौरी चयो आहे। मूं जेको अर्ज़ु रखियो उहो मूं चयो सुहिणी। अर्ज़ु कयमि त जॾहिं सुहिणी सींगार करे तकड़ में थी तयार, पाए पोशाकूं पदमड़ी, ऊन्हे रंग इसरार, संवारे थी सन्हड़ी, जॾहिं वींगस पंहिंजा वार त कांटा केचर काकलनि में ऐं बकल बेशुमार, मथो पासो टिको थिए बिंदिया साण बहार, लौंग बुलो नक में ऐं नथ करे नार, वाला झाला झुमक, ॿियो कैप्टन जी त कतार, हस हार दोहरी सरी, ॿियो मुर्की करे मिसकार, त पायल पाज़ेब पेरनि में ऐं छेर छमकेदार, पर अञा बि अथसि अहमन चए ॿिया ज़ेवर ज़रीदार, मट न भाया महबूब जे तोड़े हीला करे हज़ार, हुस्न त मुंहिंजे हबीब जो यतीमन आ यार, उहो सचो आ सरदार, कंदो चङायूं चांडियो चए, कंदो चङायूं चांडियो चए। ऐं अर्ज़ु कंदुसि सिंध जे भलोड़ सुगड़ ॾाहे ॾाधणी सुगड़ मुमताज़ अली सियाल खे तो सींगार जी कहिड़ी सिन्फ़ ॿुधाइनि था, छो त सींगार में सिन्फ़ूं आहिनि, सिफ़ाती सींगार, गोरी जो सींगार, निज सींगार, मिजाज़ी सींगार, सत सुरी सींगार। ॾिसूं त ॾहस जो सींगार, ॾिसूं त साईं कहिड़ो सींगार असांखे ॿुधाए थो। तव्हां बि गोरी जो सिंगार पढ़ियो? जी साईं। मां बि अॼु गोरी जो सिंगार पढ़ां। माशाअल्लाह। उस्ताद साईं जो आहे त सूरत सुहिणी सिंध संवारे, सुरकी करे शेर, मिसी मारे मीन मुसागी, तरनी तेर पितेर, सुर्खी कजल सुरमो पाए, बेतर उन्हीअ वेर, दस्तो मेहंदी दादली खे छुम छुम करे छेर, हथे पेरे हीरा मोती, चोटीअ ते चोफेर, सैन सुहानी अतुर ख़ुशबू, वञी थिया बस ख़ैर, कोको पोपो बमस बूलो, हस हमालूं हेर, बाही चंबो ताज पटी, रमी झोल रपेल, कंगड़ कड़ियूं ट्रिपोचूं, हुत कान्हे कथ कथेर, लय लाकेटन जंजीरियूं, हुमरे छट मथेर, लब गुलाबी लाल मोहीड़ा, पुछे भला केर, दिल रुबा दीदार जोआ, बाला बबर शेर, हे ढुरकी थी पे ढेर, मुझे जान बजेत जमाल सा। वाह साईं वाह। पर अर्ज़ थियो त वाह वाह हुस्न हबीब जो, छा जलवा हा जानी, पैर पदमड़ा पिरीअ जा, छा पैर पदमड़ा पिरीअ जा, छा नेण नूरानी, तुॻीअ में तजलात थी खयों, तॻी में तजलात थी खयों नेण नूरानी, जिन मलाइक हूरूं परियूं थी सभिनी के हेरियानी, अची वियो आ अर्श ते सभिनीअ जो बानी, मट नाहे मुमताज़ चए को सॼण जे सानी, हाक वॾी हानी साजन जी ही सियाल चए। वाह साईं वाह। पर अर्ज़ थियो त मन अर्ज़ मेॾा महबूब मिठा, हिकु वार अंगण ते आत सही, थीगे विछोड़े वरी हांदे आ मोहरा तूं ॾिखलात सही, तेॾे मोहरे ॾिठे का मुद्दत थी आ दर्शन यार करात सही, रोज़ नैणा विचूं नीर वहन आ रोंदिया तूं तू रुझात सही, दिल दर्द भरी थी गई चरी आ गहली कुंगल लात सही, किता बिरह तेॾे बीमार मेकूं आ दर्द दी कर तू दवात सही, 100 बार सनम में सजदा करां तू फाइक फेरा पात सही, मस्तान उते एहसान करो दरबान कुॾे दिल जात सही, ममताज दा निर्मल नाज तू हई एलाज मेॾे अघात सही। वाह साईं। पर अर्ज़ थियो त जिथूं आप जनाब ए लंघ वेंदे, ॻोठ गली को रंग वेंदे, जिन जेको ख़्वाब ख़याल च यार मिले, उंदे अंग अंग को वंग वेंदे, उंदा चैन सुकून फिट वेसी, उनको इश्क जनाब को डंग वेंदे, जिन प्यार पिरींदा थी वञे मुमताज़, उनको आप मदीने मंग वेंदे। वाह 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 साईं वाह वाह। वाह जो मनता साईं, तव्हां सिंगार महबूब मुस्तफ़ा जे शान में ॿुधायो, तमामु बहितरीन अर्ज़ आहे सिंगार जो बैत त आया वाली जहां महबूब सखी चल गोहर गाज़ी गाम चुमूं, आया वाली जहां महबूब सखी चल गोहर गाज़ी गाम चुमूं। तव्हां गोरी जो शेर ॿुधायो, जी साईं। मां बि गोरी जो शेर ॿुधायां थो। वाह वाह। त सूरत सुहिणी सिंध संवारे, सुरकी करे शेर, मिसी मारे मीन मुसागी, वाह। तरनी तेर पितेर, सुर्खी कजल सुरमो पाए, बेतर उन्हीअ वेर, दस्तो मेहंदी दादली खे छुम छुम करे छेर, हथे पेरे हीरा मोती, चोटीअ ताईं चोफेर, सैठ सुहानी अतुर ख़ुशबू, वञी थिया बस ख़ैर, कोको पोपो बामस बूलो, हस हमालूं हेर,
छला वाला केवटियूं छा एरिंगन अंधेर लब गुलाबी लाल मोहीड़ा कुछे भला केर सगा वगा केवटियूं छा एरिंगन अंधेर दिलरुबा दीदार जोआ बाला बबर शेर हे धुरकी थी पे ढेर मुझे जानब जेत जमाल सा वाह सही वाह वाह पर मुमताज़ अर्ज कयो त वाह वाह हुस्न हबीब जो छा जलवाहा जानी पैर पदमड़ा पिरिय जा छा चेहरो सुभानी तुगीअ में तजलात थी खयो नैण नूरानी जिन मलाइक हूरूं परियूं थी सभिनी के हेरियानी अर्श फरश ते हाक हुली वई तायवा सोहणन जो बानी मट नाहे ममताज चए को सजण जे सानी हाक वडी हानी हे साजन जी स्याल चई वाह सही पर अर्ज कयो त जिथूं आप जनाब ए लंघ वेंदे ॻोठ गली कूं रंग वेंदे जिथूं आप जनाब ए रंग वेंदे ॻोठ गली कूं रंग वेंदे जिन खाब ख़याल च यार मिले उंदे अंग अंग कूं वंग वेंदे उंदा चैन सुकून फिट वेसी उकू इश्क जनाब को डंग वेंदे जिन प्यार पिरींदा थी वञे मुमताज़ उकू आप मदीने मंग वेंदे वाह सही वाह माशाल्लाह मुमताज़ साईं तमामु बहितरीन तव्हां सिंगार ॿुधाया सिंगार जो बैत सिराइकी में अरे छो त कसम खुदा दी हुस्न हज़ारे दूर दमा के धरदा कसम खुदा दी हुस्न हज़ारे दूर दमा के दरदा हुण पिया चढ़दा अखियां अड़ियां दिलियां कड़ियां थिड़ थिड़ आशिक थिड़दा हुण पिया चढ़दा जंदम लड़ियां जंदम लगियां लड़ियां सड़ सड़ सीना सरदा हुण पिया चढ़दा देख अब्बासी रंग सजणदा खड़ आशिक वाटा खड़ खड़दा हुण पिया चढ़दा बुलबुल भुण भुण कुण कुण कोयल तालब सांवल तरदा हुण पिया चढ़दा चूर चंदूरो चंचल चांगो कड़कड़ केहर करदा हुण पिया चढ़दा पाक पसीना शान शकरदा कौसर वाली वरदा हुण पिया चढ़दा लपड़ा माही मैन महबूबी अंग सादा अरदा हुण पिया चढ़दा लोक दिशांबर नाखन नूरी जोहर जलवे जरदा हुण पिया चढ़दा मलूक जहा मस्तान लखे बल घेड़ ई जो गिरदा हुण पिया चढ़दा ए नाम सजन दा विंदर वदीफा पल पल आशिक पढ़दा हुण पिया चढ़दा हुण पिया चढ़दा हुण पिया चढ़दा जीअं त सिंगार जी सिन्फ़ हले थी ऐं अर्ज़ कंदुसि सिंध जे भलोड़ सुगड़ ॾाए ॾाधणी सुगड़ मोहतरम जनाब फ़कीर अली नवाज़ लंजवाणी साहब खे त सिंगार जी कहिड़ी सिन्फ़ असांखे ॿुधाए थो बिल्कुलु साईं हज़ूर पाक जो शान ॿुधाईंदासीं माशाअल्लाह फ़कीर थो चए त नाज़क नैण सजण जा वाह नाज़क नैण सजण जा नाज़क मथन निकाब जे फुलन खूब खुमारिया त नरगस सहे न ताब वाह जे निहारीन नाज़ करे त नमियो पवन नवाब जे चढ़न कोस कहर ते त पोइ जगन खे जवाब वाह जे अचन मेर माफ़ी ते त पोइ छाजा ॾो सवाब ओ अहिड़ा हुसन हिसाब अथन मजन एजाज़ जे वाह सही शाह वाह अब्दुल लतीफ़ भुटाई थो चए त ॾाघा मां डरो लतीफ़ साईं इंसान सां मुखातिब आहे ऐं जेकॾहिं नबी जो इश्क अवां कया त पोइ डिॼो न अवां जी उते बि अवां जी मालिकी कंदो शाह साईं कहिड़े नमूने था चवे त ॾाघा मां डरो आरियाणी अॻु थियो ॾाघा मां डरो आरियाणी अॻु थियो मोड़े मञर टारियूं वाह वाह चांगा था चरो वो अवां त हर्फ़ हरो मिड़ो ई माफ़ थियो वाह न सही मदीने वारे साईं जे सदके असांजा नंढा वॾा गुनाह माफ़ थींदा अहिड़े ई नमूने सां शाह साईं वरी ॿी ॻाल्हि थो करे त हेकी बाने चित में ॿी जा जोड़े जोड़ जबार कढे ऊने कुन मां ई आगे जो आधार जहाज़ जोड़न जो त के भव न ॾे भतार नंढा वॾा मकड़ा सभु नबी जे सदके पार थींदासीं नंढा वॾा मकड़ा सभई पसंदा पार जेॾा मुंहुं मदीने जो सुजे मोहम्मद मोचार वो सबा जो सतार सुतड़ सभो ई करे सुभान अल्लाह वरी शाह साईं थो चए त मूं वटि जॾहिं नबी जो आशिक क़बर में वञे थो त उमेद थो रखे त मुंहिंजी शफ़ात नबी पाक कंदो
त मूं वटि मीर मेंदरो अजूं अॼु ईंदो सोढो अची सुहाग जा ओ दान वॾा ॾींदो बजूं बख़्शींदो कामल धणी काक जो। वाह सही वाह। खड़ी नेण खुमार मां जा कयाई नाज़ नज़र त सूरज कतियूं बि झुकी विया अॻियां। छा साईं तो बयान करे त खणी नेण खुमार मां जा कयाई नाज़ नज़र त सूरज शाखूं झिकियूं कयूं कूमाणो कमर तारा कतियूं ताइब छा देखींदे दिलबर झको थियो जोहर जानब जे जमाल सी जानब जे जमाल। वाह फ़कीर साईं तमामु बहितरीन तव्हां सिंगार जा बैत पढ़िया ऐं साईं लतीफ़ सरकार जा बैत पढ़िया। अचो त हाणे नंढड़ी हिकिड़ी साही खणूं, साही खां पोइ वरी संगत सां गॾु प्रोग्राम में आहियूं। नंढड़ी साई खईंसीं, साई खां पोइ वरी अवां संगत जे आॾो हाज़ुर पेश थिया आहियूं। जीअं त पहाके जो बैत आहे, आम पहाका आहिनि, चवणियूं आहिनि त जंहिंजी गुंदीअ में दाणा तंहिंजा चरिया बि सियाणा, जे अथई नाणो त भली घुम लाड़काणो। बैत अर्ज़ आहे जे सालिक सम्झी पाण खे त अदब सां कर आजाणो, जे सालिक सम्झी पाण खे त अदब सां कर आजाणो। लिख लफ़्ज़ लोक अदब ते हुजे मोती दाणो, चवणी आहे चांडिया त हर को पंहिंजे अघ अघाणो। हीअ पहाको प्यारा आहे असुल खां पुराणो, त जंहिंजी गुंदीअ में दाणो तंहिंजो चरियो बि आशाणो। जे अहमद अथई नाणो त भली घुम लाड़काणो, भली घुम लाड़काणो। पहाके जे बैत जे लाइ आऊं अर्ज़ कंदुसि दीदार अली भट्टी साहब जन खे त दीदार साईं पहाके मां कुझु असांखे वंड करायो। अल्हम्दुलिल्लाह उस्ताद सुगड़न जा बैत कुछ याद पिया अचनि, पंहिंजा बाद में पढ़ूं था। पहाको आहे त जा हॾी थई होड जी, इहा हॾऊं कढ हॾी, वाह इन रॾी राया घणा ओजे शोहूं कान छॾी। तकबर कयो हो अज़ाज़ील तंहिंखे बि तड़ाई तॾी, ऐं लाड बहू यो लीला खे जेका मंझां लोए लॾी। सा सिकंदी रही पे सुहाग लए हुई जानिब रीअ जॾी, वरी नांदी वलहे तंहिंजी माग मॾी। ओ जेका वर सां वर कंदी तंहिंसां कंदो वर वॾी। साहब सीअं रातो ॾींहं तूं गुर सां वत गॾी, साण सुपेरनि सां हुजां साण हरीअ सॾी। आशिक अहमद अजीब सां ओजन आणे दिल अॾी, जेका अञा बि पोइ पवंदी पॾी साली पाण ॾिसंदी पंहिंजो। बेनिम खे बादशाही खणी पोशाक पारायो, तब हू ॻाल्हाईंदो अवगुण पियो ओ खणी सभई सारायो। छो त उठ आख़िर उठ रहंदो खणी चंदन चारायो, बग हंज न थींदो खणी हीरा खारायो। न मोगन खां मारायो दाना कॾहिं दीदार चवी। मुंहिंजा सही अर्ज़ कयोसे त जय भाए मर्द मलूक थिया खोलज हीरन संदो हट थी कलाल दे चुका अगी चाल मट। हारियल बाज़ी हिम्मत सां तूं खान उथी खट, त पोइ पिरी पहराईंदई पट दिलबर अॻियां दीदार चवे दीदार चवे। दीदार साईं तमामु बहितरीन तव्हां पहाका ॿुधाया। पहाके जो बैत आहे त टड़काए ट्रूह टांडन ते, टड़काए ट्रूह टांडन ते तूं पीही कज पाह, मिठो मूर न थींदो आ तोखे मर्द मुबाह। गिला खोर बि गिला में गुम ईअं गुमराह, लख जी लुकमान चए तब हटंदो कोन हमराह। धोपे मंझ दरियाह तब ओझ न छॾे ओझरी, तब ओझ न छॾे ओझरी। फ़कीर अली नवाज़ साईं पहाके जे बैत मां असांखे अवां छा था ॿुधायो? हाणे असां नसीहत जो बैत ॿुधायूं माशाअल्लाह। त ॿुधी ही नसीहत शोखी छॾे ॾे, ॿुधी ही नसीहत शोखी छॾे ॾे। नाहे शान शरीयत त हिकदमि लॾे ॾे,
मिली जाते इज्जत उते घर ॾे ॾे खणी ख़ैर वंजा जल्दी जॾे ॾे हुजे हक़ पराओ त साजरी सॾे ॾे वाह वठी को मेड़ अचे तुंहिंजे तॾे ॾे त खाई वञा कावड़ ॾिसी के वॾे ॾे वठी मौत वेंदई खणंदई खॾे ॾे पंहिंजा मिट बि छॾे ईंदे पुराणे भॾे ॾे अजायो फरना अबासी तूं बि फॾे ॾे मोहबत में मलूक चए तूं बि गाॾो गॾे ॾे तूं बि गाॾो गॾे ॾे सुता कर सुजागी सुम्हणु बंदि कर ग़िफ़लत में पंहिंजो हुजणु बंदि कर वधे थो वेर वाक़फ़त मंझां घणो तूं घणनि ॾे वञणु बंदि कर न राहत रसे रूह खे जिन वटां वरी दर उन्हनि जे वञणु बंदि कर ग़ुलामी ॾे अशराफ जी सदक दिलि सां कमीने खे पेरे पवणु बंदि कर सियाणो आहे सभु को दुनिया अंदरि वाह साईं चरे खे बि चरियो चवणु बंदि कर पढ़ी जे उन ते अमल न करी उन खां त पहिरियां पढ़णु बंदि कर बुरायूं ॾिस तूं पंहिंजूं अज़ीज़ ॿिए जूं बुरायूं ॾिसणु बंदि कर बेगैरत जी जाइज़ नाहे निमाज़ बेगैरत सां खाइण पीअण बंदि कर जे सदाईं थो अलाह वारो त पहिरीं मुरीदनि खां पिनणु बंदि कर जे मोहम्मद जो आ उम्मती अगरि त धी ॾोकड़नि ते ॾियणु बंदि कर घणा चवंदा हूंदा इहो शाइरी चवणु बंदि कर न खिलो बे लज़त बे मनाई तो कंहिंते खिलणु बंदि कर दिल्ली हवाल न कर कंहिंसां ए दादन ख़बर बेख़बर खां पुछणु बंदि कर ख़बर बेख़बर खां पुछणु बंदि कर वाह फ़क़ीर साईं वाह कस सदाई कुर्ब खे हिन खे हिकु अखर जो बैत बि चई सघिजे थो ऐं नसीहत जी नसीहत बि आहे त कस सदाई कुर्ब खे कुर्ब थो खाए कस थी लाहे कस खे पर अॼु केरु थो खाए कस मंझां किरोड़ थिया पर कूड़न भाई कस ॾिनाऊं कुठनि खे कुठनि कान्हे कस मलूक कस मंझां थी कसर मिले कस मंझां थी कसर मिले असांजो तमामु बहितरीन सुगड़ फ़क़ीर इमदाद ॾिसे पियो साईं जन खे अर्ज़ु आहे त पहाके जी सिंफ हले थी पहाके मां वंड करे फ़क़ीर साईं अर्ज़ु इहो आहे त पंहिंजो पाण खे ॾिसे हा पंहिंजो पाण खे ॾिसे माण्हू त आहीं क़ीमत संदो कतिरो आहीं क़ीमत संदो कतिरो तूं मोती चङिया मेड़ मंदी पंहिंजे मन मां तो थुॾा हणीअ थेड़ वाह मोहबत रीअ मलूक चए तूं झटि न कंहिंसां झेड़ जंहिंमें हीरा हया जा तूं गाॾो उते गेड़ तूं शान अहिड़ो शेर जो तोखे दाख़िल कनि दरबार वाह सही वाह पर वरी फ़क़ीर चयो त छो थो गिला करी ग़रीबनि जी तुंहिंजी वैया लॼ लॾी पाण सुञाण जे पंहिंजो न ॿिए ते नकल ॾे नफ़्स ना फरमान तुंहिंजो झोरियो जीव जॾे हिर्स हराम छॾे वञ तोखे फुरियो यार फॾे फुंडजण वारा फुरिजी विया जेको पाण पॾे आकड़ अज़ा ज़ील कई तरजी वियो तॾे तोबह कर तकबर कूं वॾे वाह कॾे इज़राइलिन जो ओच ते कर न पवंदे कॾे विझी खथो ॾींदे मथो हलंदे माइट मुक़ाम ॾे लाहियो लट कयो झटि ईंदई गारे साण गॾे उते काज़ी ईंदई कहार जा चवंदई खोले ख़बर ॾे कढी किताब कंदे हिसाब वॾा वकड़ ॾे सवड़ी सामी थींदई खामी अलाए कहिड़ो हाल हले तंहिंखो कर को कुर्ब क़ुर सां तूं शोखियूं वञे छॾे असीं उमती अरबी ॼाम जा अहमद घोट हले पोइ सैयद पाण सॾे कंदो इनायत इमदाद वाह सही वाह वाह सही वाह पंहिंजो इमदाद साईं मुंहुं भायां त मिठा आहिनि वाह मुंहुं भायां त मिठा आहिनि हुआ तकिण में तेड़ा वाह मुंहुं भायां त मिठा आहिनि हुआ तकिण में तेड़ा यानी ॾिसण में हा मुंहुं भायां त मिठा आहिनि हुआ तकिण में तेड़ा सुहिणा टूह पटनि ते हुते जरकनि था जहिड़ा भुली खयमि भाकरे से त वेरी हुया वेड़ा मिठा न छा मलूक चए हुआ अंदर जाई अहिड़ा से करीब कहिड़ा
आवे जनी जे वात में, आवे जनी जे वात में। इमदाद साईं तव्हांजे भर में बलोड़ सुगड़ वेठो आहे। जी साईं। पंहिंजो मुमताज़ अली सियाल, मुमताज़ अली सियाल खे अर्ज़ु आहे त पहाके जी सिन्फ़ मां अवां छा था ॿुधायो? शेरा त गुण चोर माण्हूअ खे न दिल जो ॾे तूं हाल, वाह भली सॻो भाउ हुजई न रखंदो तुंहिंजी ॻाल्हि, केॾो बि खणी सियाल चए तूं मथां करींसि भाल, पर वक़्तु ईंदुई त फिरी वेंदी मथां तारा कंदुई लाल, न लुटाए मॾियूं माल अथी मुनाफ़िक मुमताज़ चई। वाह सही वाह। पर गुण चोर माण्हूअ खे न सीने साण ला, मुंहं ते कंदुई मुशाबत पर पुठ कंदुई गिला, अहिड़नि जा सियाल चए तूं पटाए छॾ किला, वाह। इह थी शुतर माण्हू ॿिला अथी मुनाफ़िक मुमताज़ चई। वाह सही वाह। पर गुण चोर माण्हूअ खे अथी लिबासी लिहाज़, गुण चोर माण्हूअ खे अथी लिबासी लिहाज़, सॼो ॾींहुं पियो सटूं हणंदो जीअं शिकारी हुजे बाज़, भली लख पढ़ई निमाज़ पर अथई मुनाफ़िक मुमताज़ चई। वाह सही वाह। पर अर्ज़ु थियो त सॼण उहो वक़्तु कोन्हई कुझु सोचे तेर खण, चई छो? कहिड़ो? चई ॾिसी थो त लॻे गोली तव्हांखे जो खड़के ते जाॻियो, ॾयूं ॾंभ हथनि सां वञनि दोस्त दाॻियो, सदोरनि सिपाहिनि बि सफ़र केॾो झाॻियो, ॾिसण सां को चवंदो त अथनि जोश जाॻियो, पर वरी बि साईं दसियो यार भाॻियो, थाणे ते ॿकर ॼण, सॼण उहो वक़्तु कोन्हई कुझु सोचे तेर खण, बसर दाल भींडी अघे कान हाणी, नफ़रत मेहन खां आहे ॼाणी बाणी, हुजे ॾूंघी किशमिश का सूजी सुरहाणी, केला सूप ज़रदो जा नारगी नाराणी, तहीं जाए मुलनि जो तिखो ॾिस पहण, सॼण उहो वक़्तु कोन्हई कुझु सोचे तेर खण, थिए आम पियो अॼु गुज़ारो गमन में, न थई नोट ॻाढ़ा हूंदे धिकनि में, सवा पैसे कान्हे का मोहबत मिठनि में, करी इश्क अॼुकल्ह त हुजई ज़र हथनि में, जे कोन्हई कुझु खीसनि में त पोइ ठह पह रुसण, सॼण उहो वक़्तु कोन्हई कुझु सोचे तेर खण, हुकूमत में ॾिस तूं आहे अंधूकार, पटियूं वात वेठा आहिनि सूबेदार, जे फरियादा फतन ते त थिया फोटे ते फहकार, चारई तरफ़ ॾिस तूं आ ग़रीब ले आज़ार, जे आदम ते एफार त ॿझे थो वलण, सॼण उहो वक़्तु कोन्हई कुझु सोचे तेर खण, पर हर कंहिंखे मक़सद जो वापार घुर्जे, कंहिंखे ज़र पितल ऐं सोनो हार घुर्जे, मगर हिकु सुहिणे सां करण प्यार घुर्जे, वरी अख जो ॿिए हंधि थिए न ॾिसण, सॼण उहो वक़्तु कोन्हई कुझु सोचे तेर खण, अॻे साल जहिड़ो हाणी साल नाहे, मता चई त साॻो इहो सियाल नाहे, मोहबत मणे अथई इहो माल नाहे, ॿुधाइण कमु मुंहिंजो तुंहिंजो कमु ॿुधण, सॼण उहो वक़्तु कोन्हई कुझु सोचे तेर खण, सोचे तेर तमामु सोचे पेर खण। हाणे जीअं त आऊं हिकिड़ी ॾिठ अॼु पढ़ां थो, ॾिठ आहे त ॿ मर्द ॿ मायूं हिकिड़े तर ते आयूं, ॿ मर्द ॿ मायूं हिकिड़े तर ते आयूं, प्यार करे पाण में ॾाढो रंग रलायूं, पोइ चारई नाला चट थिया हिकिड़ो नालो चवरायूं। इमदाद साईं, ॿ मर्द ॿ मायूं चारई हिकिड़े तर ते आयूं, हिकिड़े तर ते आयूं, प्यार करे पाण में ॾाढो रंग रलायूं, पोइ चारई नाला चट थी विया हिकिड़ो नालो चवरायूं। टे असां वटि ठहनि पियूं दीदा, चौथी कहिड़ी पई अचे, टे शयूं त आयूं पर चौथी अचेसि पई, अब ॿुध सही, तूं इहे चारई शयूं गॾाए करे माना पाणी खीर खंड पती गॾाए वरी उनजो नालो ई चांहि रखी छॾी, वरी ॿियो सभु नाला चांवर पे ठाहिया, टमाटा पटाटा गेपर, वरी चौथी कोन पई ठहे। साईं ॾिठ जे मथां ॾिठ पई थिए, टाइम थोरो आहे। ॾिठ चए पई त मिल्कियत हिनखे मालिक ॾिनी कुदरती काया, मिल्कियत हिनखे मालिक ॾिनी कुदरती काया,
ओच ते अजीब जा औरत मंझ आया टिले पई टीले सां जो मिल्कियत अथसि माया मूं जोड़े बंद बनाया इमदाद ॾाहन लाइ हिन ॾिठ में हा दीदार साईं ॾिठाई दई साईं चवे पियो त मिल्कियत हिन खे मालिक ॾिनी कुदरती काया ओच ते अजीब जा ही औरत मंझ आया टिले पई टीले सां जो मिल्कियत अथसि माया मूं जोड़े बंद बनाया इमदाद ॾाहन लाइ हिन ॾिठ में हा से मिल्कियत ॾिनसि मालिक कुदरती काया वाह वाह ओच ते अजीब जा ही औरत मंझ आया टिले पई टीले सां जो मिल्कियत अथसि माया मूं जोड़े बंद बनाया इमदाद ॾाहन लाइ हिन ॾिठ में ॻाल्हायो ॻाल्हायो खुश्क इहा मिल्कियत माया ॾिनसि जो महबूबे मुस्तफ़ा जो पघरड़ो चूसई त इहा माखी ॾाढो थींदी छा? भलो थिए साईं बचे पई इन शबे कदर जी रात ते करम थियो जब ॾाढो भलो साईं बचे पई इहा ॾाची मुबारक जेका बचे पई साईं। महबूब सवारी कन ॾाढो सुठी ॻाल्हि वाह, सुहिणी साईं। सुहिणी ॻाल्हि कई वाह दावा मिल्कियत ॾिनसि मालिक मिल्कियतनि खे मालिक ॾिनी कुदरती काया ओच ते अजीब जा ही औरत मंझ आया औरत टिले पई टीले सां जो वरी हिनखे मिल्कियत ॾिनी आहे माया हा साईं उहा महराज वाली भरा रात चवंदे जेका अॼु ॾींहं ताईं पई थी ॻाल्हि साईं भली ॻाल्हि कई अञा बचे पई दावा जी अख में कुदरती या नज़र हा साईं ममता साईं बचे पई बचे पई वाह दावा मिल्कियत ॾिनसि मालिक पर कुदरती काया हा साईं घणी दीदार मिल्कियत ॾेई साईं पंहिंजो खुश्क जी ॾिठ ठहे ई कान थी अलाए किथां माना या का शइ ॾिसी आयो आहे अहिड़ी अलाए किथां ॾिसी आयो हा साईं हा इमदाद साईं हिकु दफ़ो पढ़ो हा न साईं त पोइ चवे वरी पई त खोलियो। मिल्कियतनि खे मालिक ॾिनी कुदरती काया ओच ते अजीब जा ही औरत मंझ आया टिले पई टीले सां जो मिल्कियत अथसि माया मूं जोड़े बंद बनाया इमदाद ॾाहन लाइ हिन ॾिठ में दीदार साईं उन गार में चवंदे जंहिंमें महबूब जा कदम आया साईं भली ॻाल्हि कई दीदार बचे पई फ़कीर साईं पंहिंजो खुश्क जी ॾिठ चढ़ी वई चढ़ी वई हा साईं ॾिठ असां खोलियो इमदाद साईं हा साईं बेशक उस्ताद मोहन दीदार साईं हर का पंहिंजी पंहिंजी ॿोली में अंग अखर पंहिंजा पंहिंजा नाला 12 कोई मंज़र ते बि हर को पंहिंजा नाला छॾींदो आहे पर असां उनखे राति जो अक्सर करे जेका टंडाणी हूंदी आहे उनखे असां टिंडाणी चऊं आहियूं चमका ॾींदी आहे केॾी महिल हुते कॾहिं हुते पर सर्दियुनि जे मौसम में पोखनि फसलुनि में कुदरती हिकिड़ा अलाह जे तरफ़ खां उनखे अहिड़ो को रंग मिलियल आहे जो ईअं ॿरंदी वेंदी आहे जीअं ॼण जेको सिगरेट ॿरे पियो पोइ जॾहिं उन ते असांजी राति जो नज़र पई त कॾहिं हिते चिमको ॾिनई कॾहिं हिते चिमको ॾिनई उन ते मूं ॾिठ ठाही त मिल्कियतनि खे मालिक ॾिनी कुदरती काया ओच ते अजीब जा ही औरत मंझ आया इहे अलाह जा रहमत जा निशान आहिनि जेके एॾा शुआ थी पिया वञनि मिल्कियतनि खे मालिक ॾिनी कुदरती काया ओच ते अजीब जा ही औरत मंझ आया राति में आया टिले पई टीले सां जो मिल्कियत अथसि माया कॾहिं हुते चिमकालीअ कॾहिं हुते चिमकालीअ टिले पई टीले सां जो हिनखे मिल्कियत ॾिनी माया मूं जोड़े बंद बनाया इमदाद ॾाहन लाइ हिन ॾिठ वाह साईं वाह तमामु बहितरीन इमदाद साईं तव्हां जूं महिरबानियूं वॾा वॾ थोरा लख लाइक ममता साईं तव्हां जूं बि महिरबानियूं फ़कीर अली नवाज़ तव्हांजा कुर्ब दीदार साईं अव्हां जूं बि महिरबानियूं ऐं आवाज़ टीवी जे सथ जी आहे जन अव्हां खे घुरायो असांखे बि घुरायो सॼे सथ जूं महिरबानियूं मोहबतूं ऐं प्रोग्राम जी हिन पुॼाणी थी आहे असां वठंदासीं इजाज़त महिरबानियूं थोरा लख लाइक